सूबेदार जे आबादगारनि सिकंदर अली सामेटे इमदाद ओठे ज़ुल्फ़िकार अली सैत औरंगज़ेब पीरज़ादो एमएन एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि दाहिंद चए त सूबेदार जे यूरिया भाण जे डीलर आमिर रज़ाक शेख मिस्किन आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहियो आहे। यूरिया भाण जो सरकारी रेट 3600 खां 3700 आहे। सूबेदार जो डीलर आमिर शेख ऐं हुनजो पीउ हाजी अब्दुल रज़ाक शेख धाड़ियलनि जियां सरेआम यूरिया भाण जी फी बोरी जा 5700 रुपया सरेआम वसूल करे रहिया आहिनि ऐं ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। नाजाइज़ रक़म न ॾींदड़ आबादगारनि खे यूरिया भाण ॾियण खां साफ़ इनकार आहिनि। असांजी मर्ज़ी आहे त असांखे कुझु बि न थींदो। असां वास्तेदार अमलदारनि खे भारी रिश्वत ॾींदा आहियूं। सरकारी ऑफिसरनि ऐं एग्रीकल्चर ऑफिसर वापारियुनि सां मुलविस आहिनि ऐं महा करप्ट ऑफिसर आहिनि जेके आबादगारनि खे भाण माफ़िया खां लुटाइण में भाङे भाईवार आहिनि। फ़ोन खणण खां लवाए रहिया आहिनि। असां मिस्किन आबादगारनि जी को बि ॿुधण वारो न आहे। आबादगारनि निगरान वज़ीर आला सिंध कमिश्नर सखर ज़राअत जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वास्तेदार आला इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त सरकारी हद जा ऑफिसर ऐं एग्रीकल्चर ऑफिसर भाण ब्लैक ते विकिरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ क़दम खणी आबादगारनि खे यूरिया भाण सरकारी रेट ते ॾियारीनि। ग़रीब मिस्किन आबादगार हारी खे ॿिन्ही हथनि सां लुटण खां बचाइनि। ब्लैक मार्केटिंग जो ख़ात्मो करे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।